ज़हर ज़िंदगी हाँ बाबा तव्हां छा था चवणु चाहियो जेसीं ताईं छोकिरी वापसि कोन था कनि तव्हां भई हिते ई रहंदव हाँ पुट असां हिते रहंदासीं ना बना हिते वॾी सोड़ आहे मुंहिंजो मतिलबु त भलर आहे न असां पट ते इहे खट ते असां जूं अखियूं इन्हनि जूं लतूं हा मां तूं छा थी चवीं अबा रब न हाणे हिन उम्र में मूंखां घर जो कमु कोन थो थिए छोकिरी ईंदी घर हलंदी उते हली घर जो कमु कंदी त सही आहे न त मां हिते ई आहियां चाची अदी हिते आहे कोन पोइ तूं हिते रही या हुते रही घर जो कमु त तोखे करणो पवंदो न छा चई मूं चयो त चाची खे घर जो कमु त करणो पवंदो न छा चई चाची खे घर जो कमु त करणो पवंदो छा चई चाची खे घर जो कमु छा चई थो बाबा पापा जा सक्का ॿुधाए छा थो चवणु चाहीं मूं चयो घर जो कमु त चाची खे करणो पवंदो न घर जो कमु चाचीअ खे करणो पवंदो हा छा कंहिंखे करणो पवंदो बाबा ॿुधा त मां हिननि खे छा चवां छोरा चओ त असां कमु कंदासीं चाची खट ते वेठी हूंदी हा ईअं ई करणो पवंदो मूं चयो चाची ऐं चाचो खट ते वेठा हूंदा कमु असां कंदासीं हा हाणे ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई न बाक़ी रहियो ही छोरा परे थी कुराईंदा छा मूंखे हेॾा ॾिया थी परे थी मूंखां अचे हेॾे पाण बीहो अदोरापन मुंह में था तो थोड़े ही खाना दो मामा अरे मां को पिढ़े कमदार जो पुट आया जो मुखे अदा तो चई ना ना मां अबे सामर जो पुट आया ए मां खैरी जो मां तवाजी दी रात खिदमत कंदो तवा सिर्फ निराकास के कढो ता वाह वाह वॾो फरमा बरदार पुट थी वियो आहे मां खैरी तो जो हिक न टे पुट आहिनि टे हा मां खैरी असां ग़लति कोन था चऊं असां तुंहिंजी ऐं अधे सावण जी टट के खिदमत कंदासूं अबा रब न हाणे ये सुधरी विया आहिनि तूं बि वञी को पंहिंजो कमकार कर सही आहे न वधीक जेकॾहिं हिननि किट किट कई असां पाणे ॾिसी वठंदासीं हिननि खे ठीकु आहे मां हाणे वञा सही ॾे ज़ोर जेकॾहिं तव्हां टिनी मां कंहिंजी बि मूंखे शिकायत मिली न त पोइ खल पुठीअ तां लथल हूंदसि मोटींदोसां मां बिलाल कुछ सोच जेकॾहिं असां छोकिरी खे हितां कढी करे काई ॿी जॻह ते वञी क़ैद कयूं त पोइ रबन तव्हां लाइ पुछे पियो जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त रबन खे तव्हां मथां शक थी पियो आहे थोरो उनजे बारे में सोचो रबन खे त मां मुंहुं ॾेई वेंदुसि तूं सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधाए त छोकिरी खे उतां कीअं कढिजे मां त चवां थो पर आहे इन मसइले में हथ ई न विझो वरी कंहिं ॿिए मसइले में न अची वञो इहो कमु करण खां पोइ केतिरो ममण मचंदो तोखे ख़बर नाहे कुझु बि कोन थींदो रहंदो इल्ज़ाम असां मथां अची वेंदो बिलाल सुभाणे वॾो रहियुसि फैसले में क़ुर पाक रखी करे सभिनी खे हथ रखाए पुछंदो हीरा खे अगवा कंहिं कयो आहे अगवा करण वारो कमाल आहे उहो कसम कोन खणंदो ज़ाहिर थी पवंदो रहियुसि छोकिरी जी घुर कंदो जॾहिं छोकिरी कमाल वटि हूंदी न त वापसि कीअं कंदो पोइ छेड़ो सिधो सौ शुरू थी वेंदो रबन ऐं कमाल वारनि जे विच में ऐं पोइ जेको नुक़सानु थींदो उहो ॾिसण वटां हूंदो सोच त तव्हांजी सुठी आहे पर उतां छोकिरी खे कढणु नामुमकिन हूंदो कमाल खान जा माण्हू कुतनि जे वलर खां बि वधीक बीठल आहिनि उते उन्हनि कुतनि जे वलर खे मां पाण मुंहुं ॾींदुसि तूं सिर्फ़ु इहो मूंखे ॿुधाए त हाणे छा करणु घुरिजे जेको तव्हांजो हुकुम हूंदो मां तव्हां सां गॾु आहियां मां हली घिटी में बीह थो रहां तूं घरां पिस्टल खणी वापसि अचण जी कर छा तव्हां अकेला वेंदो हा बिलाल मां अकेलो वेंदुसि तव्हांखे अकेलो कोन छॾींदुसि होदा मां तव्हां सां गॾु हलंदुसि जेकॾहिं का मुसीबत अची वञे थी ऐं मां फासी पवां थो त मां उते अकेलो हूंदुसि मां नथो चाहियां त मां तोखे फसायां को त घर में हुजे घर बि अकेलो न छॾिणो तूं जल्दी वञ पिस्टल खणी वापसि अचण जी कर सुभाणे फ़ैसिलो आहे इहो कमु अॼु हर हाल में करणो पवंदो तूं वञ गाॾी कढी अच कमाल खान तो जीअं मूंखे चयो उहो तीअं कयो पर हाणे अतड़ू सही सलामत वापसि अचणु घुरिजे जेकॾहिं अदड़ूअ खे मामूली नुक़सान बि आयो रुंड बि आई त पोइ इहो यादि रखी छॾिजो मां तव्हांखे
चीरे फाड़े छॾींदुसि। भाउ दिलावर, मां कॾहिं पंहिंजे दोस्तनि सां धोखो नाहे कयो, छो जो दोस्त मुंहिंजी ताक़त हूंदा आहिनि, मुंहिंजी हिमत हूंदा आहिनि ऐं तव्हां मूं मथां भलाई कई आहे। हिन करे मुंहिंजो फर्ज़ बणिजे थो त मां बि तव्हां सां भलाई कयां। तव्हांजे भलाईअ जी मूंखे ज़रूरत नाहे, पर ख़्यालु रहे बुराईअ जो बि न सोचिजो। मां चयो न त आचर सही सलामत तव्हां वटि घर पहुची वेंदो। उन लाइ तव्हांखे हिकु ॿ ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो। 2 ॾींहंनि खां मां 4 ॾींहं बि इंतज़ारु कंदुसि, पर अदड़ो सही सलामत वापसि अचणु घुरिजे। जेकॾहिं हुनखे को बि नुक़सानु पहुतो त पोइ इहो यादि रखी छॾिजो त मां तव्हांजो ठहियलु कमु बिगाड़े छॾींदुसि। सरकार, पंहिंजो त हाणे कमु थी वियो, हाणे हुकुम कयो त हुनखे रस्ते तां हटाए छॾियूं। करम भाउ दिलावर असांजे कम जो माण्हू आहे, ऐं जेकर असां सभई माण्हू ई हटाईंदा रहंदासीं न त असां अकेला रहिजी वेंदासीं। जीअं तव्हां मुनासिब सम्झो सरकार। हैबत किथे आहे? हैबत खे त मां शिकार वटि छॾे आयो आहियां। हुनजो पूरो ख़्यालु रखिजो। मूं लाइ हाणे छा हुकुम आहे सरकार? हाणे तूं मुंहिंजी फ़ोन जो इंतज़ारु कजांइ ऐं पंहिंजा माण्हू तयारु करे छॾिजांइ। जीअं तूं पंहिंजी मंज़िल तरफ़ निकिरंदो न त मां तोखे ॿुधाईंदुसि, पोइ तोखे छा करिणो आहे इहो तो खूब ॼाणी थो करम। तव्हां बेफ़िक्र थी वञो सरकार, तव्हांजी फ़ोन जो इंतज़ारु हूंदो असांखे। त पोइ तव्हां वञो ऐं पूरी तयारी करे छॾी, का बि लापरवाही न थियणु घुरिजे। त पोइ ठीकु आहे बाबा। सुभाणे साईं माण्हुनि खे घुराईंदो, फ़ैसिलो थींदो, विच में भले साईंअ खे रखंदो। अड़े गुलाम, ॿियनि ते इल्ज़ाम हणण खां पहिरियां तूं पंहिंजे सीने में झाती पाए ॾिस त तूं केतिरो सचो ऐं खीर जो धोतल आहीं। ज़बान पाजे खे बदरख रखाई न निड़िय ते लत कमीना के जायजा अचुरे सजी ओ ताकत विजे त गिचीअ में हथ हिते वरी तूं मौत बर थी न्यापो खणी थो अचे। रेस ॾे चवंदा त रेस जे भौंकण जो आवाज़ और हिते हिन जे साईं कुतनि जो आवाज़। गुलाम, तमीज़ सां ॻाल्हाए। मूंखे तूं घटि वधि चई सघे थो, बाक़ी रेस जे बारे में मां का बि ग़लति ॻाल्हि ॿुधणु नथो चाहियां। अरे रेस असांखे वरी कहिड़ियूं पगूं ॿधायूं न, भेण मुंहिंजी अगवा थी वई, वरी उन जी अगवा जे शक में वरी मूंखे सॼो महीनो पादरनि सां कुटींदा रहिया। हाणे जॾहिं ॾोही 2000 थींदा त पोइ भला रेस मूंखे ॾंड चटियूं भरे ॾींदो। गुलाम, इहो सभु कुझु शक जे बुनियाद ते थियो। शक जी बुनियाद ते? वाह रे कालड़ वाह, माना त मुंहिंजा पादर आया विया ईअं न कालू न। हाणे मां इहो थियणु कोन ॾींदुमि। सुभाणे जेको ॻाल्हियुनि में ही गुलाम गदु गदो चङो भलो न थी सघंदो। तो सॼी ज़िंदगी गंदु ई त कयो आहे गुलाम, ॿियो तो कयो छा आहे? तो गुलाम जो अञा गंदु ॾिठो किथे आहे? गुलाम अहिड़ो गंदु कंदो जो चङनि भलनि खे ॾंदे आॻिरियूं अची वेंदियूं। जेकर फ़ैसिले जे विच में सभिनि जे साम्हूं रेस गफ़ार ख़ान खे गोली हणी मारे न वियो त पोइ तूं चइजांइ कालू त ही गुलाम गंदु करणु बाबा ॼाणे ई कोन। सुभाणे वारो फ़ैसिलो रेस जी ज़िंदगीअ जो आख़िरी फ़ैसिलो हूंदो कालू, आख़िरी फ़ैसिलो। किथे हिन कमीने ओठे सां गॾिजी रेस खे मारण जो प्लान त नाहे ठाहियो? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ रेस खे इन्हनि जी चालनि खां वाक़िफ़ करणो पवंदो। ईअं न थिए जे सच में इहो निभागो को गंदु करे वेहे। अदा वठा, मां चवां थो पाण गॾिजी हलूं। उते तव्हांजो अकेलो वञणु ख़तरे खां ख़ाली न आहे। उते वञण खां पोइ मां का बि जल्दबाज़ी न कंदुसि। जेका दिलावर असांखे ॼाण ॾिनी आहे इहो ॾिसणो आहे त उन असां केतिरी सचाई कई आहे या उनमें केतिरो कूड़ आहे। जेकर इहा तव्हांखे फासाइण जी चाल निकिती त पोइ उनमें मां मुंहुं ॾेई वठंदुसि। तूं को बि ख़ौफ़ न कर, तुंहिंजे मथां घर जी ज़िम्मेवारी आहे, तूं उहा पूरी कर। इत्तेफ़ाक़ सां जेकॾहिं मां राति नथो अचां पोइ तूं परेशान न थी जा। मां हर हाल में सुभाणे फ़ैसिले ते पहुची वेंदुसि, तूं उते फ़ैसिले ते अचिजांइ।
सम्झां थो त सभिनी जी दावत हिते ई आहे, तंहिंजे करे कमाल खान जा सभई पालतू कुत्ता हिते ई गॾु थिया आहिनि। इनखे तमीज़ मां थो सेखारियां। ना हैबत ना, इनखे जेको भौंकणो आहे उहो भौंके वठे, छो जो हे अॼु राति जो महिमान आहे। भलजा असांखे गारियूं ॾे, पंहिंजी दिलि जी हसरत पूरी करे। अॼु राति सभु गॾिजी हिनजो ख़त्मो खाईंदासीं। ख़त्मो खाईंदासीं, हिन जी मौत जो जशन मल्हाईंदासीं। राणो रुक जो चणो ठहियल अथई, चबाणी दे न त ॿटी ही ॿाहिरि निकिरींदई। तो जहिड़ा कई राणा रुक जा चणा असां चबाड़े थुकारे छॾिया। राणा सिर्फ़ सिज लहण जो इंतज़ार आहे, जेको तोसां हशर थींदो न उहो मुंहिंजो रब ई ॼाणे थो। बाबा साईं ओठो मोटरसाइकिल ते निकिरी वियो आहे, हाणे काॾे वियो आहे इहा का बि ख़बर न आहे। बाबा साईं का ग़लती थी आहे त माफ़ कयो। कम जी नोयत इंसान जे चेहरे मां ज़ाहिर थींदी आहे। पहिरियां तूं बेखौफ़ बीठो आहीं, ऐं जॾहिं पिस्टल तुंहिंजे निरार ते रखियुमि त तूं ख़ौफ़ज़दा थी वहीं। हाणे ॿुधा त तो ओठे जे चेहरे में छा ॾिठो? खौफ़ सरकार, खौफ़ बिलाल जे चेहरे ते ऐं ओठे जे चेहरे ते खौफ़ हुयो। हाणे ख़बर पई त ओठो के नज़रिए तरफ़ वधण लॻो आहे। मलुक, मूंखे इहा जांच करणी हुई। हाणे छा कंदा बाबा साईं? हाणे उहो कुझु कंदुसि जो इहा ख़बर ओठे जे मलाकनि खे बि न पवंदी। हा करम, हुकुम कयो सरकार। शिकार पंहिंजी मंज़िल तरफ़ निकिरी चुको आहे। हाणे तोखे छा करणो आहे इहो तोखे मूं पहिरियां ई सम्झाए छॾियो आहे। जेकॾहिं अॼु तूं इहो कमु न कयो ऐं शिकार तव्हांजे हथनि मां निकिरी वियो त पोइ तव्हां सभिनी जो ख़ैर न आहे। सरकार, जीअं तव्हां चयो ईअं ई थींदो, कमु बिल्कुलु थी वेंदो, तव्हां बेफ़िक्र थी वञो। ओठा, हाणे तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त कमाल खान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि नाहे छॾींदो, कॾहिं बि न। अदी मानी ॾे, भुख लॻी आहे। अदा मानी तयार आहे, बस 2 मिंट तरस। ओठो अचे त ॿिन्हिनि खे गॾु थी ॾियां। थी सघे थो अदा ओठो राति न अचे, तूं मूंखे मानी आणे ॾे। वरी मूंखे खे कंहिंजे खॾ कुटण लाइ मोकिलियो अथई। ॿुध अदा ॿुध, पंहिंजे मुड़ुस जे बारे में छा थी ॻाल्हाई आहे माई? माई मुड़ुस मुंहिंजो आहे, मां हुनजे बारे में छा बि ॻाल्हायां, तुंहिंजो छा वञे? भाॼाई शानी तोखे सही त चवे थी। अदा ही वॾी धूती रन अथई, तूं हुनखे कोन सुञाणी। तव्हांजे साम्हूं ये मकर कंदी आहे, तव्हांजे वञण खां पोइ चवंदी आहे त कुर्बान जी मूं पाणू पटे छॾियूं, बाक़ी रहियल आहे ओठो, उनखे बि मां जल्द पूरो कंदी हुअसि। इहा त अदा बिलाल ऐं अदा ओठे खे बि ख़बर आहे त केरु हुनजो सॼण आहे ऐं केरु हुनजो दुश्मन। तुंहिंजे कन भरण सां न ही ॿई तो मथां एतबार न कंदा। इन करे मुंहिंजो अंदरि सड़े पियो माई, जेका उन्हनि जी ख़ैरख़्वाह आहे ही उनखे बि पंहिंजो दुश्मन सम्झनि पिया, ऐं जेका ॾाइण इन्हनि जो सिर खणण जे लाइ वेठी आहे उनखे वरी पंहिंजो सॼण सम्झनि पिया। तव्हांजो जहिड़ो कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। पहिरियां मूंखे मानी आणे ॾे, पोइ तव्हां पाण में निबरो। अदा मां तव्हांखे मानी आणे ॾियां। न माई, मुंहिंजे भाउ जे मानी में हथ विझण जी का बि ज़रूरत न आहे तोखे। माई तूं मथां मूंखे एतबार न आहे, ॾी न ज़हर तूं कुर्बान जी आहे ऐं करे न मुंहिंजे भाउ खे पूरो। इहो ज़हर वारो मसलो अदा ओठे विसारे छॾियो, पर तव्हां ॿई पाण में जहिड़ो करे उनखे यादि ॾियारो पिया। वरी रखंदो अदा ओठो तव्हांजी निड़ी ते लत। अदा हीअ माई त सॼो ॾींहुं घर में जहिड़ो कराइण चाहे थी, पर मां पर खे छॾ। माई तूं केतिरी कंहिंजी सॼण आई न, मां सभु सम्झां थी। तूं पंहिंजा मकर मर्दनि मथां त हलाई सघीं पई, पर मूंखे बेवकूफ़ नथी बणाई सघीं। सभिनी जी ख़ैरख़्वाह बणजण वारी निभागी धूती के जाए जी। जेसी ताईं छोकिरी वापसि नथी अचे ईअं ई तव्हांखे असांजी ख़िदमत करणी पवंदी। वॾा आहिनि, जेकॾहिं असां हिननि जी ख़िदमत कंदासीं त लही कोन वेंदासीं। इन जो मक़सदु तव्हां तकिड़ो छोकिरीअ खे कोन घुराईंदो। सावण कहिड़ी ज़रूरत आहे तकड़ में घुराइण जी? ॾिस मां बि तव्हांजी ख़िदमत कयां पियो, कुझु त मुंहिंजे बारे में बि सोचो न। अरे निभागा छोरा, न तूं ॼमी हा न असांजे सूर ॾिसूं हा। मां सम्झां थो त तोखे असां मां थोरी तकलीफ़ ॾी आहे। हे न मुंहिंजा पीउ, मुंहिंजा ॾाॾा, तो मां असांखे का बि तकलीफ़ न आहे। मूं पंहिंजे निभागे छोरे खे चयो
पर हीअ त ॾाढो सदोरो आहे, ॾिसी नथो कीअं तो असांजी ख़िदमत करे। अरे निभागा छोरा, अरे सुधर बोली मुझी पटकी में ते सुधर, न त ये ॿई असांजी पुठी त कल लाहे छॾींदा। नको सभु सुधरंदा हाणे नंबरवार। जेसी ताईं असां हिन निभागन खे सुधारींदासीं न एसी ताईं वेंदासीं न। अरे खणी आ। सही सही सही। थोड़ो दे त मां पिया। लाली वॾो कम तो थींदो, सुभाणे फैसले में वॾो कम तो थींदो। खुदा के मन जाए उते को भी गंद न कजाए। लाली 5 लख मिलणा आहिनि, जेकर तूं चवे थी त खणी मां माठ तो कयां। छा तोखे 5 लख मिलंदा? लाली 5 लखनि खे हणो खॾ में, मां हिन 5 लखनि जे करे पंहिंजो ईमान विञाईंदुमि छा? गुलाम तू चरियो त नहीं, छा तू 5 लख रुपया हथ मां वञण ॾींदे? लाली तो त रोकियो हुयो, त हाणे गंद करण जी का बि ज़रूरत नाहे। कुछ भी कर गुलाम, कुछ भी कर, पर सुभाणे 5 लख रुपया वठी अच। बुखन में सफा मरी विया आहियूं। लाली यो ई त मूं सोचो आ त भला कुछ ॾींहंनि जे लाइ त ही आंड्रो सोड़बो कयूं, इन ईमानदारी धणी मुंहिंजा लाही कढी छॾियानि। जेसि ताणी गंद न कंदुमि न, ॿ कोन मिलंदा लाली, कोन मिलंदा। सिर्फ इहो ॿुधा तू छा करण वारो आहीं? लाली जेको मां कुझु करण वारो आहियां न, तोखे त छा, पर सॼे ॻोठ खे सुभाणे ख़बर पइजी वेंदी। हिकु त गुलाम गंद करे कोन, जेकर करे त चङो भलो न थोई सघे। हा मीरा खे जंहिं बि अगवा कयो आहे न, जल्दी पधरो थी पवंदो ऐं सुभाणे के सिज में मीरा घर हूंदी। मीरा मरे थी, बचे थी, वापस अचे थी या नथी अचे, उनजो को बि मतिलबु न आहे रुखसार बि। उहा तुंहिंजी भाॼई आहे, तुंहिंजी भाउ जी मोहबत आहे। मरी विया आहिनि मुंहिंजे लाइ सभु, न को मुंहिंजो भाउ आहे ऐं न को मुंहिंजी भाॼई आहे। इहे रिश्ता मुंहिंजे लाइ ख़तमु थी विया आहिनि। दिलि न लाइ पठाणी बेगम, सभु सही थी वेंदो। सुभाणे जॾहिं ख़बर पवंदी न त मीरा खे अगवा करण वारो ओठो हुयो, पोइ जेका तुंहिंजे भाइरनि जे दिलि में कमाल खान जे लाइ नफ़रत वेठल आहे न, अलाह कंदो उहा बि ख़तमु थी वेंदी। ऐं वॾो साईं त तुंहिंजे भाइरनि खे माफ़ु करे चुको आहे। वरी ॾिसंदीअ त सभु हिकु थी वेंदा। जेकॾहिं सुभाणे ॻाल्हियुनि में ज़ाहिर थिए त मीरा खे अगवा करण वारो ओठो न कमाल आहे, त पोइ सोचियो अथव छा थींदो? वॾे साईं जे साम्हूं जेके ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं आहिनि न, उन्हनि मां इहो वाज़े थी चुको आहे त मीरा खे अगवा करण वारो ओठो आहे। ऐं सुभाणे ॻाल्हियूं थींदियूं भले साईंअ ते, पोइ सॼी ख़बर पइजी वेंदी त सचो केरु आहे ऐं कूड़ो केरु आहे। जेके इंसानियत विसारे चुका हुजनि ऐं मज़हब सां उन्हनि जो को बि तालुक़ न हुजे, जिन पंहिंजो दीन ऐं ईमान पंहिंजे क्रोध खे बणाए छॾियो हुजे, उहे कूड़ ते कसम खणण में देरी नाहे कंदा रुखसार बेगम। मालिक भलाई कंदो पठाणी बेगम। माण्हू कॾहिं बि रब जी ज़ात मां नाउमीद न थिए, पर मां ॾिसां पई त तूं पंहिंजी ज़िंदगीअ मां बि मायूस थी चुकी आहीं। शादी खां पहिरीं त मूं इहो ॿुधो हो त तूं तमामु दिलेर हुईं, पठाणी तोखे हाणे छा थी वियो आहे? मुंहिंजी दिलेरी मुंहिंजा भाइर हुआ, जेको हर वक़्तु मूंखे हौसलो ॾींदा रहंदा हुआ, पर हिते अचनि खां पोइ त मां बिल्कुलु अकेली थी वई आहियां। त ज़ाहिरा रुखसार बेगम, मायूस त थींदसि। तूं पाण खे अकेलो न सम्झ, मां तुंहिंजे हर ॾुख ऐं सुख में कुझु वॾा आहियां। सुभाणे फ़ैसिलो आहे बाबा साईं, छा था सम्झो? फ़ैसिलो निबिरंदो, छोकिरी ज़ाहिर थींदी, निबिरी वेंदो। अदा तूं घबराए न, सुभाणे वॾो साईं विच ते भलो साईं रखंदो। पोइ कहिड़ो नादान आहे जेको कूड़ ते कसम खणंदो? इहा ॻाल्हि न कर कालू, खोड़ नाग खाधल पिया आहिनि जेके पाण बचाइण लाइ कूड़ो कसम खणी वञनि था। जेको भले साईं ते कूड़ हणंदो, पोइ उन जहिड़ो कमीणो ॿियो आहे ई कोन। उन खां वधीक ॿियो कहिड़ो कमीणो हूंदो जेको न्याणीअ खे अगवा करे? बसि हाणे बसि, अॻे ई मूंखे मथे में सूरु आहे, मथां तव्हां मुंहिंजो दिमाग़ पिया ख़राबु कयो। सुभाणे ॻाल्हियूं थींदियूं ऐं फ़ैसिलो थींदो, जेको ॾोही हूंदो पाणे ज़ाहिर थींदो। उनजी परेशानी तव्हांखे महिल छो वकिड़ो आहे? अचे कर ख़बर आहे बत सभई पालतू नज़र कोन था अचनि, काॾे विया आहिनि? ये सभई तुंहिंजी क़बर खोटण लाइ विया आहिनि। क़बर बाबला, तव्हां में त अञा एतिरो दम ई नाहे जो तव्हां राणे खे मारे ऐं उनखे क़बर में दफ़न कयो। तूं अञा इहा उमेद लॻाई वेठो आहे
तो कमाल खान तो जिंदा छड़ी दो। अरे जेकर मुखे कमाल खान मारे भी विझे तो तू सोच है बता तवा सबनी मां अदो रबन के जिंदा छड़ी दो। जी तू घोटजी वेंदे ना ये रबन के घोटे रखंदासी। भूलियल आई है बता। अरे तहां मुखे धोखे सा वठी आया हो। अदो रबन आजाद होते तो घुमंदो ऐं आजाद शीं जो शिकार करण तहां गिदड़न जे वस जी गाल ना है बाबा। जेको भी शीं जे साम्हूं वेंदो न उनके चीरे फाड़े फिटो कंदो। राणा पंजे भाव जे कुलहंती एतरो न कुड न वरी एतरो उनके पड़ाए। हिन वक्त कमाल खान होश में ना है। सिर्फ तू ना रब्बन ओठे के बिन्हन जे मारण जो कमाल खान प्लान ठाए छड़ियो है। तमाम जल्द तहां सभिनी जो खात्मो थी वेंदो। ए बता मुखे सिर्फ एतरो बुधाए ये कमाल खान जा कुत्ता कंहिंजे पुठियां विया आहिनि। तू परेशान न थी राणा। अञा रब्बन जो नंबर ना है आयो। रब्बन खे तुंहिंजे लाश जे मथां रोइण जी इजाज़त ॾिनी वेंदी। तुंहिंजे कफन ऐं दफन खां फारिग थींदो पोइ उनखे दफन कंदासीं। ऐं बता हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकर मां मरी बि वयसि त रब ताईं पहुतुसि। जेकर मां बची बि वयसि न त कमाल खान जा सभई गार्ड गॾु करे अते रबन वटि पहुचाईंदुसि। बाक़ी हा यादि रखी छॾ अहिड़ा त गोॾा कुटींदोसि ऐं बाक़ी ज़िंदगी गियूसियूं नहीं गुजारींदे। भली तू पंहिंजी दिल खे ख़ुशि करे वठ राणा पर तुंहिंजी ज़िंदगी अॼो कोन्ही आहे। तुंहिंजे मारण जो फरमान अॼु राति जारी आहे। तोखे मारे करे ओठे जे दर ते फिटी करेंदासीं। ओए ॾिस त रब ने ओठो पाण में विढ़ी पुछड़ा थींदा। पुछड़ा त तव्हां थींदो आहे पता थींदो तव्हां पुछड़ा। अड़े हाणे इहो वक़्तु परे न आहे जो तव्हांखे पुछड़ो न कयूं। चाचा सावण अॼु खां पोइ मां हुन पीउ मां हथ पटिया। अॼु खां पोइ तूं मुंहिंजो पीउ ऐं अम्मा खैरी मुंहिंजी माउ। हाणे त मुंहिंजी शादी कराईंदव न। हेॾे मोआ ॾेॾर तूं इन क़ाबिल आहीं जो असां तोखे पंहिंजो पुटु कयूं। हाँ छोरा हाणे त समझी विया न। बाबा मां जेकी तव्हांजी हेॾी ख़िदमत कयां थो इन जो तव्हांखे एहसास न आहे। तूं इन एहसास खे छॾ। तूं मूंखे इहो ॿुधाए त ही ॿई गोरपट कहिड़ियूं था सलाहूं कनि पाण में। सलाहूं था कनि? मामा ये घर मुंह कोन निकरंदा। ही त घर झुलियूं बि खाई वेंदा। इन करे चवां थो त रईस सां मिली करे हली तव्हां ॾियूं। असां कहिड़ो गुनाह कयो चरिया खरिया सभु असांजी गिची में। पुट इहो त मां बि सोचां पियो त असां अहिड़ो वॾो गुनाह न कयो जंहिंजी एॾी वॾी सज़ा थी मिले। रईस इन्हनि खे तॾहिं कढे सघे थो बाक़ी असांजी जाइ न आहे मामा। छोरा वॾो रईस पंहिंजी मसलनि में फाथल आहे उहो इन्हनि खे कोन कढंदो हितां। रईस इन्हनि खे हितां न कढंदो त को ॿियो तरीक़ो ॻोल्हणो पवंदो त हितां इन्हनि खे कीअं कढूं। ॿी सलाह कया इन्हनि खे खाधे में मिलाए ॾियूं था कुआ मार दवा त पोइ छुटे असांजी जान। कहिड़ियूं ॿिया सलाहूं कयो? उहे मार दवा जे बारे में सोचूं पिया। छा उहो माण्हू मारे सघे थी? एॾी मोआ गोरपट तूं असांखे कुआ मार दवा ॾींदे। हाँ एॾो ठाउको थी वियो आहे। बी त मां तोखे हाणे ई ॾिसां थी। ना ना मां इहो सिर्फ़ सोचां पियो। मुंहिंजी अम्मा तूं को बि ख़ौफ़ न कर। बाबा वटि एतिरा पैसा न आहिनि जो नास वठी नक में ॾे। सो कुआ मार दवा जा पैसा किथां ईंदसि? भाऊ पिस्टल कढण जी का ज़रूरत न आहे। ही तव्हांजी अमानत आहे। मुंहिंजी अमानत? हा भाऊ अलाए केतिरा ॾींहं थी विया आहिनि तव्हांजो इंतज़ारु कंदे। हाणे तव्हां हिते अची विया आहियो। मुंहिंजो वाइदो पूरो थियो। मूंखे तव्हां इजाज़त ॾियो। पहिरियां मूंखे सवालनि जा जवाब ॾे। ओए तव्हां हक़ीक़त ॿुधाए कंहिंजो वाइदो कंहिं सां थियल आहे इहो तोखे ॿुधाइणो पवंदो। भाऊ वाइदो ॿिनि जे विच में हूंदो आहे। जॾहिं वाइदो पूरो थिए त टे खे विच में न अचणु घुरिजे त भाऊ वाइदे खिलाफ़ी थी वेंदी आहे। मूंखे मुर्शिद जो चवणु आहे त कॾहिं बि कंहिंसां वाइदे खिलाफ़ी न कजांइ। मूंखे सिर्फ़ु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां हिते छोकिरी खे वठणु न आया आहियो। हा मां हिन छोकिरी खे ई वठणु आयो आहियां।
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।